पीपुल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त हू कश्मीर जी अवाम खे उहे हक़ ॾियारणु चाहिनि था जेके हर पाकिस्तानी शहरी खे हासिल आहिनि। उन्हनि हक़नि में सभ खां पहिरियों हक़ हाकमियत आहे। हक़ हाकमियत जो मतिलबु आहे त अव्हां जो वोट अव्हां जो फ़ैसिलो। अव्हां जे हक़ में वोट कास्ट करियो, नतीजो बि उन जे हक़ में निकिरे। कश्मीर जी हुकूमत ऐं कश्मीर जे मुस्तक़बिल जा फ़ैसिला कश्मीर जो अवाम पाण करे। पाकिस्तान जे जिन इदारनि में कश्मीर जी पाणी, बिजली ऐं बजट जा फ़ैसिला थींदा आहिनि, उते कश्मीर जे पंहिंजी कुर्सी ऐं पंहिंजो आवाज़ हुजे। 2 अगस्त ते हक़ हाकमियत लाइ तेज़ तीर ते ठप्पो लॻायो छो त कश्मीर जो फ़ैसिलो कश्मीर कंदो। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप चयो आहे त ईरान ते भरपूर फ़ौजी हमलनि जी रिथाबंदी करे रहिया आहिनि। हमलनि जो मक़सदु ईरान खे हथियार उछलाइण ते मजबूर करणु आहे। ईरानी चेर ॾियारे रहिया आहिनि, डील जो एतमाद कमज़ोर थी रहियो आहे। हू कूड़ ॻाल्हाईंदा ऐं वाइदनि तां फिरी वेंदा आहिनि। अमरीका सिर्फ़ फतह चाहे थो। अमरीकी हमलनि में ईरान खे वॾो नुक़सानु पहुतो आहे। ईरान कॾहिं बि एटमी हथियार हासिल न करे सघंदो। ईरान ते वधीक सख़्त हमला कया वेंदा। हिकु वक़्तु ईंदो जो ईरानी पाण चवंदा हाणे हू हमला बर्दाश्त नथा करे सघनि। ईरान अमरीका ऐं इसराइल खे अहम ढांचनि ते हमलनि खां ख़बरदार करे छॾियो। ईरान जे ख़ात्मुल अंबिया ब्रिगेड जे आला तरीन कमांडर जो चवणु आहे त अगराई करे भॼी वञण जो दौर ख़त्म थी चुको आहे। ग़लति अंदाज़ लॻाए कयल कंहिं बि कार्रवाई जा नतीजा भोगणा पवंदा। अमरीका ऐं उन जे भाड़े जे सिपाहियुनि खे अंदाज़ो थी वियो आहे त उन्हनि जे फ़ौजी सामान में कफ़न शामिल हुजणु लाज़मी आहे। ईरानी फ़ौज वटि सलाहियत बि आहे, इरादो बि ऐं जाम रिथाबंदी बि तयारु आहे। अमरीकी रियासत कैलिफोर्निया जे शहर सान डियागो में अमरीका जो F-35B वेहाक जहाज़ किरी तबाह। अमरीकी मैरीन एयरक्राफ्ट ग्रुप 11 मूजिब हिकु सीट वारो F-35B वेहाक जहाज़ मक़ामी वक़्त मूजिब सुबुह 10 वॻे कैलिफोर्निया में मैरीन को एयर स्टेशन में रनवे ताईं पहुचण खां पहिरियां किरी तबाह थी पियो। पायलट पैराशूट ज़रिए जहाज़ खां टपो ॾेई जान बचाई। जहाज़ तबाह थियण जो कारण साम्हूं न अची सघियो, जांच कई पई वञे। रानीपुर भरिसां ॻोठ केसर खान शाहाणी में हथियारबंदनि जी फायरिंग। हिकु ॼणो क़तल। हथियारबंदनि मुज़फ़र उर्फ़ बबलू शाहाणी खे गोलियूं हणी क़तल करे छॾियो। टंडे आदम में गुड्स ट्रांसपोर्ट एसोसिएशन जे सदर शकील बलोच जी बाज़ियाबी लाइ शटबंद हड़ताल। गुड्स ट्रांसपोर्ट एसोसिएशन ऐं अवामी एक्शन कमेटी जे सॾ ते शहर में नंढा वॾा कारोबार मर्कज़ बंद। ऐं कॉमनवेल्थ गेम्स जे जेवलिन थ्रो मुक़ाबले में फाइनल में पाकिस्तान जो अर्शद नदीम मेडल जी डोड़ मां ॿाहिरि। मुक़ाबले में 9 नंबर खंयो। श्रीलंका जे रमेश थारांगा गोल्ड मेडल खटे वरितो। 2 ऐं 3 पोज़ीशन भारत जी आई।